एडिट करे पोइ जेको जेको हिसो ईंदो उहो रखंदा मूंखे इन सॼे ही जेको पंहिंजी जेका सम्झ बीठी आहे कल्ह मुंहिंजो एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में वञणु थियो देव दोस्तनि सां मिलणु थियो ॾिठो या उनखे सम्झ में आयो यूनिवर्सिटीअ में वेंदा आहियूं या जेका आम आहे नौजवाननि सां जवाननि सां कचहरी या उनजी रेठी ॾिसूं था लॻे थो त जेको अदबी लॾो आहे या जेके लतीफ़ जा माण्हू पाड़ू आहिनि या जेके सिंधी अदब जा भला ॿिया ॾाढा आहिनि उन्हनि जो पढ़ण जी हद ताईं या उन पासे उन्हनि जो वॾो वंड बि आहे या कमु रखियलु आहे उहो घणो आहे ॿियो आहे तहरीकुनि जी जिते खोट आहे हिते नौजवान आम माण्हू मुश्किल लतीफ़ जे बुनियादी ॻाल्हियुनि खां या सिर्फ़ु पढ़णी बि नथी अचे ऐं जेको उहो कमु आहे जंहिंमें उनखे सफ़ा आयाणो आहे सालो कोन्हे उन वटि त हिकिड़े लतीफ़ी साधूअ जो कमु आहे त हू उन्हनि वटि वञे ऐं माना बेमोट थी वञे माना हुन वटि को बि रिटर्न मोट न मिले अदा आउं लॾ खणी आयो आहियां मुर्शिद जी जेको मूं वटि वंड आहे उहो ॾियांव थो ऐं उन्हनि में उहो जेको अमानत आहे लतीफ़ जी न्यापे पहुचाइण जी ॻोठ ॻोठ जॻह पहुचाए सघे थो उन ॻोठ में मुराद उहे तइलीमी इदारा आहिनि जिते शागिर्द वटि तइलीम जी पहुच हुअं ई कोन्हे फीसूं कोन्हनि मिटनि माइटनि जा ॾुख अॻे ई ॾिसियो वेठो आहे मजमूई समाज जूं तकलीफ़ूं हुन वटि वेठियूं आहिनि पंहिंजे पाण में वेगाइण पोइ हुनजे मुंहं मां बखिजे पई ऐं जंहिंमहिल हुन सां ॻाल्हायूं था त मूंखे हिकिड़ो वॾो फ़र्क़ु जेको नज़र ईंदो आहे अचे पियो पंजाब जे ऐं केपी जे शागिर्दनि में सिंध जे शागिर्दनि में जेको ॾिठो आहे त हुननि खे जेकॾहिं हुनजो लिबास ऐं हुननि जो ॻाल्हाइण ॿोलाइण ऐं हुननि जो जेकॾहिं ॿियो ठाह ठूह ॾिसिबी त लॻे त ख़ुशहाल पैसे वारा आहिनि ऐं हुननि जे मुंहं मां किथे न किथे ख़ुशी को भोग चर्चो ऐं का अहिड़ी ॻाल्हि भई पखनि जो चइबो त यार माना शागिर्दी जी ज़िंदगी में हिन जा माउ पीउ को तमामु घणा भाल वारा ऐं जेकॾहिं सिंध यूनिवर्सिटी जो शागिर्द था ॾिसूं या जेकॾहिं खैरपुर जो या चंडजाम जो त हुनजो चहिरो जवानीअ में ई एॾो उॿाण को आहे जो हुन वटि सभु सूर पिया आहिनि ऐं सभिनी तकलीफ़ुनि जी हुन वटि मौजूदगी जो आहे ज़रूरत असांजो त लतीफ़ी फ़र्ज़ु ऐं इहो हिकिड़ो मालिकनि जी ड्यूटी आहे उन्हनि वटि वञूं उन्हनि खे लतीफ़ जे पंहिंजे दर्स न्यापे सां गॾु हुननि जी जेका मुरझायल मुंहं उन में जोति भरियूं ज़ुल्म समाज में जेको आहे उहो असां सां बि आहे उहो हुननि सां बि आहे पर हुननि खे हिननि खां वॾो ज़ुल्म इहो आहे त हुननि खे हुननि में जोति कोन्हे जो ज़ुल्म खे सुञाणी रुॻो उथी बीहे असां सम्झूं था त वॾाई या जेका सो माण्हू हूअं ई पढ़ण जो पांधी आहे सम्झ जी ज़िंदगी सॼी आहे उहा पई हलंदी पर उहा जेका पाण पंहिंजे ख़ुदि पढ़ाईअ सां गॾु ऐं छो न लतीफ़ जो दर्स सफ़ा फ़क़ीरी अंदाज़ में ऐं सफ़ा सिंध सां सचो थियण जे अंदाज़ में ऐं कंहिं इन में बि को हर्ज़ु न आहे त सिर्फ़ु लतीफ़ थी वञे जेकॾहिं हू कंहिं प्रोग्रेसिव पार्टीअ जो आहे कॉम्प्रेस पार्टीअ जो आहे ऐं उहो न्यापो बि खणी वञे थो त बि तमामु ज़बरदस्त ज़रूरत इहा आहे त जेको ॿुढो पियो आहे माण्हू उनखे लतीफ़ जो पाणी ॾेई उनखे अखियूं पटराइजंदे बाबा पोइ मांदी थी न मार हुई तुंहिंजो हलो बि आहे सभु वरनि जा ॾुखड़ा हिकु लहज़े मंझि लाइ उहो हलो आहे मां बि पहुचाईंदी मार जेका हुन सां हालत थी उहा निराशाईअ वारी हुई त मां शायदि बंद में मरी वेंदसि पर पोइ उते लतीफ़ चए थो कीअं मरंदी तुंहिंजो आहे हिकिड़ी ज़ात जा हूअं ई तूं जेकॾहिं इरादो करे उथी बीहंदी त इहे ॾींहं ईंदा ऐं थर वसंदो मरीर वसंदो तूं मोटी वेंदी मूंखे त छोकिरा नौजवान शागिर्दनि सां ॻाल्हाईंदे जेका घणी ॾुख जी हालत जा जेका लथल मुंहं हुननि जा नज़र अचनि था मुंहिंजो खोट जो ख़्यालु इहो आहे त ॾाढी तकलीफ़ आहे हुननि वटि शायदि हुनजे माउ पीउ जी गुरबत जी तकलीफ़ आहे अलाए पंहिंजी जवानीअ में ई हुननि खे मुस्तक़बिल जा सूर सुझनि था ऐं मुरझाइजी था वञनि अलाए को ॿिया बि को हुननि सां घणा ॾुख आहिनि पर ॿियनि न्यापनि सां गॾु इहो न्यापो वधीक त सिर्फ़ु लतीफ़ी थी उन्हनि वटि वञिजे ऐं छो न लतीफ़ असां वटि जॾहिं बीमार ॾींहं
वञी उन जे ख़िलाफ़ जेका तहरीक थी आहे उन में बि लतीफ़ माण्हुनि खे वजूद खे माण्हुनि जे ख़्यालनि खे जिदोजहद जा पाणी ॾिना आहिनि उहे उथी बीठा आहिनि। अॼु बि उहो ई ख़्यालु आहे मूंखे त वेझियल यूनिवर्सिटियुनि में दौरनि चकरनि में संगत सां गॾिजल में ईअं लॻंदो आहे। हे जेके हाणे सोशल मीडिया ते साथी कमु कंदा जीअं हाणे जामी साईं करे थो, अता साईं करे थो या ॿिया साथी, इहो इन अंदाज़ में इहो ईअं बहितर आहे यानी अञा हिकु फॉलो करे नौजवाननि ते पहुचाइजे। ॻाल्हि ईअं आहे त सोशल मीडिया खे पोइते करण जा उन मां हथ कढण या उनखे छॾण अकुल मंदी त आहे ई कोन। सही उन खे टेक्नोलॉजीअ खे वठी करे ऐं तमामु ज़बरदस्त तरीक़े सां उनखे वठी करे ऐं उन जो जेको प्रोग्रेसिव पासो आहे उन जो तबाह कंदड़ पासो न उनखे उन जी सम्झ धारे टेक्नोलॉजीअ खे ॾांव खे वठी ऐं जेका इहे समाजी राब्तनि जूं जेके 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 ठल आहिनि उन्हनि ते तमामु ज़बरदस्त कमु करणु अवलियत आहे। उहो हिकिड़ो पासो आहे जेको मजबूरी आहे न या उहा ज़रूरत वक़्त जी आहे त मुंहिंजो न्यापो पाण वेठा आहियूं उहो न्यापो सॼी दुनिया में हीअं पहुची थो वञे ॼण उहो मूं सां गॾु वेठा पर इहो कमु इहो बि हिकिड़ो पासो। ॿियो पासो पाण उते हली वञण आहे या जंहिंखे चइबो आहे त फिज़िकल रिलेशन तबई तौर हिक ॿिए सां गॾिजी वेही कचरनि करण जी ज़रूरत मूंखे त लॻे थो त सोशल मीडिया खां वधीक आहे। उहो बि तमामु वॾो पासो आहे पर माज़ी क़रीब में या जॾहिं खां सोशल मीडिया जो उभार थियो आहे त हीअ जेको पंहिंजूं कचहरियूं ऐं उते वञी करे हाल अहिवाल ओड़ारो मामिलो आहे इहो वरी वेही रहियो उहो हूंदो उहो रखिबो उन सां वञिबो पोइ छो न बाग़बार थींदी मौजूं आहिनि मौजूं हुन में आहिनि असां उन्हनि माण्हुनि खे उनजी उमेदु ॾियारींदासीं त मौजूं ईंदियूं तव्हां हां न लाइ हा दरिया अंदरि जा दहशत आहे हिकु ॾींहुं क़यामत थी अयाज़ चयो त बाबा इहो त हूअं ई दरिया फाटणो आहे तव्हांजो को कमु न आहे छो त माण्हू जॾहिं हा लाइ बीठा न त यार मुंहिंजो दरिया सुकी वेंदो त सुके बि पियो सुकल बि आहे पर पोइ अयाज़ जी इहा टेक आहे इहा उन्हनि खे हिमत अफ़ज़ाई तूं मां त रुॻो हिन सिंधूअ ते का लहर उभारे तूं मां इहो था कयूं रुॻो लहर उभारियूं पाण ई मौजूं ईंदियूं हा मौजूं जो बीठल आहिनि त हाणे असां छो न असांजा मुंहं ईअं ॾरा ॾियल हुजनि जीअं असांजी सिंधू ॾरा ॾिनल आहे असांजे साह मुंहुं वींदड़ जेका तंदु आहे उहा जो सुकर आहे त असीं पाण सुकल आहियूं हिनखे साओ कीअं रखंदा या असीं मरी वेंदासीं या साई थी त पोइ जीअंदासीं या साई त करणी आहे ऐं असां जेसि ताईं आहियूं इन मां इहा वहकरा ॾिसंदासीं इहो जॾहिं जामशोर जे पुल ऐं दमदमे जे पुल खां हेठि लहंदो त बसि ईअं हुनजी वेदनि में आहे जीअं ऋग्वेद में आहे त जीअं गऊं जो फर गऊं जा जीअं सुहा में ॾे छॾंदसि फर या सुहा गऊं ॾे उनजा फर जीअं रांभा टकंदा ईंदा आहिनि हीअ जेके नदियूं आहिनि सिंधूअ ॾे ईअं वहनि थियूं जॾहिं इहे वही ईंदियूं त इहे रांभाट दमदमे खां हेठि ॿुधण में ईंदा इहे कड़कड़ कुन में वॼी बांडी बोड़ में ॿार में वारा आवाज़ वरी ॿुधंदासीं पाण छो हुन जो सभु पंहिंजो आहे बि कुझु कोन इहे सॼा हाल अहिवाल ॾिसण में अचनि संगत में इहा जो ख़्यालु वंडण जी ज़रूरत आहे वञी बेलौस थी कंहिं मोटण जे आसिरे जे सवाइ त पोइ मुंहिंजो नाम थी को सुञाणे न सुञाणे पाण खे अंगो छो पुले ते आया आहियूं जेकॾहिं ॻाल्हि अवां सां रखणु आया आहियूं प्यार बि ॾींदो बिस्मिल्लाह ढिड़कींदो बि कंदे पिया मुर्शिद जो पांदी आहियां न्यापो खणी आया आहियूं को ॿियो मुंहिंजो को बि ॿी मोट कान्हे सिंध बि आहे दरिया बि आहे ॿई सुकनि था हिननि खे साओ कयूं इहो न्यापो वॾो आहे हिनखे कया पाणी ॾींदड़ मुर्शिद लतीफ़ आहे ॿिया बि आहिनि पोइ लाज़मी शेख अयाज़ जी वॾी मौत उहो पाण या ॿिनि जी वॾी मौत उहो पाण ऐं उहो नौजवान खे बेत पण न अचे या सफ़ा उन खां उहो अणॼाण हुजे इहा वॾी मयार आहे असां आम असां हिकिड़ी न सियासी लॾे में जेका ॻाल्हि हलंदड़ आहे न उहा आम आहे हिकिड़ी उहा लती भली ॻाल्हि आहे पर साइंस बि लाज़िम आहे ॿिया पासा बि खणंदा आहिनि अवली तरजीह साइंस आहिनि छॾे उहा लती वटि पेनाडाली टिकी वियो त ॾस आहे ई कोन
साइंस टेक्नोलॉजी ॾस आहे ई कोन रोड रस्ता कीअं ठहंदा एॾा लती शइ किथे शाइराणे अंदाज़ में मिजाज़ खे विसाल इहे पासा वटि भला आहिनि पर इहो पासो आहे बाक़ी कोन्हे को इन जे करे आम हिकिड़ी राय आहे त लती बि भलो पर अवलीन तरजीह ॿियनि मामलनि खे आहे गॾु गॾु आहिनि सभु इहा ॻाल्हि थोरो अञा इन्हनि ॻाल्हियुनि